आप देख रहे हैं मुल्क का सबसे ज़्यादा देखा जाने वाला न्यूज़ चैनल सच्चाई न्यूज़। हाँ नाज़रीन, उबाड़ो का ख़बर शामिल कयूं था तो उबाड़ो भरिसां रोनती थाने जे हद ॻोठ अज़ीज़ाबाद खोसो में राजड़ी बिरादरी पारां खोसा बिरादरी जी नारीअ खे अगवा करण वारे मामले तां ॿिन्ही धुरनि में झेड़ो थियो हुयो, जंहिंमें गोलियूं लॻण करे अली हसन खोसो, मोहम्मद कासिम खोसो ज़ख़्मी थिया हुआ। अहिड़ी सूरत हाल बाद इलाइक़े में ख़ौफ़ वारो माहौल पैदा थी वियो ऐं धुरनि में ताव पकड़ियल आहे, जंहिंजे निबेरे लाइ आल पाकिस्तान खोसा इताद जा अॻुवान जेकी मुख़्तलिफ़ इलाइक़नि ठुल, कश्मीर, कंदकोट, सखर, घोटकी ज़िलनि जा अॻुवान बिरादरी जो चीफ मुक़दम मोहब्बत खान खोसो, मीर शहज़ाद खान खोसो, मीर शफ़ी मोहम्मद खोसो, फरमान अली खोसो, अब्दुर्रहमान खोसो ॻोठ अज़ीज़ाबाद पहुता त उन्हनि जो बिरादरी पारां गुलनि सां इस्तक़बाल कयो वियो, जिते खोसा बिरादरी जो हिकु वॾो मेड़ाको बि कोठायो वियो। आयल महिमाननि खे सिंध जी सकाफ़त तौरु अजरकनि जा तोहफ़ा बि ॾिना विया। उन मौक़े ते अॻुवाणनि चयो त असांजी बिरादरी पुरअमन बिरादरी आहे, असांजे अमन खे असांजी कमज़ोरी न सम्झो वञे। असांजो बिरादरीअ खे सख़्ती सां चयल हूंदो आहे त पाड़े वारनि सां सुठे सलूक सां रहो, पर राजड़ी बिरादरी जे माण्हुनि असांजी बिरादरी सां हिकु वॾी नाइंसाफ़ी कई आहे। असांजी बिरादरी जी लॼ में हथ पिणु विधो आहे। उल्टो असांजे माण्हुनि खे गोलियूं बि हणी ज़ख़्मी कयो वियो आहे। असीं कमज़ोर न आहियूं पर अमन जा दाई आहियूं, तंहिं करे अमन जो दामन असां नाहे छॾियो, पर अफ़सोस हिन वक़्त ताईं खोसा बिरादरी जी मुतासिर कुंड सां इंसाफ़ नाहे कयो वियो ऐं नई जवाबदार गिरफ़्तार थी सघिया आहिनि। हिननि चयो त असां SSP घोटकी उमर तुफ़ैल खे अपील कयूं था त असांजी बिरादरीअ सां इंसाफ़ कयो वञे ऐं वधीक असांजे सब्र खे न आज़मायो वञे, न त असां पुरअमन एहतिजाज जो हक़ु रखूं था। असांजे बिरादरी जो माण्हू कंहिंसां बि ज़्यादती कंदो त असां उनजो कॾहिं बि साथ न ॾींदासीं। अब्दुल गफ़ार पंवार, सच्चाई न्यूज़, उबाड़ो। नाज़रीन, मज़ीद खबरें और अपडेट्स के लिए देखते रहिए सच्चाई न्यूज़। आप हमारी खबरें किसी भी वक्त यूट्यूब, ट्विटर और फेसबुक पेज पर सच्चाई न्यूज़ स्पेल है SACHAI स्पेस NEWS लिखने के बाद सर्च करके देख सकते हैं।